मां वञा। जय झूलेलाल। तव्हां सभिनी खे तव्हां मां हिक हिक खे सिंधी ॿोली ॾींहं जूं घणियूं घणियूं वाधायूं। जीअं त तव्हां सभिनी खे लॻे थो अॼुकल्ह त सिंधी ॿोली अॻिते न वधंदी या ख़तरे में आहे, त अॼु मां पके इरादे सां चई थी सघां त सिंधी ॿोली कॾहिं ख़तमु न थींदी। असीं जेके यंगस्टर्स आहियूं, असीं सिंधियत जी, सिंधी ॿोलीअ जी जेका जोत आहे उहा सदाईं बरंदी रहंदी। असां उनखे ॿारे रखंदासीं, बिकॉज़ इहो असांखे वरसे में मिलियो आहे ऐं असां शान सां सिंधियत खे, सिंधी ॿोली खे अॻिते वधाईंदासीं। मां ख़ुशीअ सां चई थी सघां त ऑलरेडी सॼे वर्ल्ड मां केतिरा ॼणा आहिनि, केतिरा ॿार आहिनि नंढा नंढा जेके सिंधीअ में हाणे ॻाइनि था, जेके सिंधीअ में ॻाल्हाइनि था ऐं पंहिंजा वीडियोज़ मूंखे मोकिलीनि था, मूंखे टैग कनि था। न सिर्फ़ु ॿार पर वॾा बि हाणे जॾहिं बि विदेश में घुमण वेंदा आहिनि त इहो हिकिड़ो गानो फॉर श्योर रिकॉर्ड कंदा आहिनि पंहिंजे आवाज़ में ऐं मूंखे टैग कंदा आहिनि ऐं इंस्पायर फील कंदा आहिनि। त काफ़ी फरमाइशुनि खां पोइ जेको इहो गीत आहे, जेको सभई ॿुधणु चाहिनि था मूंखां, मां उहो ॻाइणु चाहींदसि। उमेद आहे त तव्हां सभिनी जे दिलुनि में सिंधियत लाइ, सिंधी ॿोली लाइ फ़ख़ुरु जगंदो ऐं पंहिंजे दिलि में तव्हांखे सिंधियत लाइ प्यारु जगंदो ऐं इहो प्यारु न सिर्फ़ु तव्हां वॾनि में बल्कि असां यंगस्टर्स में बि बरक़रार रहंदो। उमेद आहे त तव्हांखे इहो गानो वणंदो। सभई जिते बि आयो पंहिंजे घरनि में गॾिजी मूं सां गायो। हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां। बोलियां बोली मिठी, बोलियां बोली मिठी, गीत सिंधी गायां। हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां। अबा ॾाॾा मुंहिंजा जावा सिंध में हुया, अबा ॾाॾा मुंहिंजा जावा सिंध में हुया। खणी ॿोली पंहिंजी सारे जग में हलिया, खणी ॿोली पंहिंजी सारे जग में हलिया। गॾिजी सिंधी जिते, गॾिजी सिंधी जिते, मात सिक सां मिला। हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां। बोलियां बोली मिठी, बोलियां बोली मिठी, गीत सिंधी गायां। हाँ मां सिंधी आहियां।
जियां त असां सभिनी खे ख़बर आहे त सॼे दुनिया में सॼे वर्ल्ड में हाणे छा थी रहियो आहे। त नेक्स्ट जेको कलाम मां ॻाइणु चाहींदसि उहो हिकिड़ी प्रार्थना आहे झूलेलाल साईंअ खे, असांजे सभिनी गुरुअनि खे, असां सभिनी जंहिंखे मञींदा आहियूं उन्हनि लाइ उन्हनि खे इहा प्रार्थना आहे त असांजो जेको बेड़ो आहे उहे पार पहुचाइनि। त मां इहो कलाम ॻाइणु चाहींदसि। उमेद आहे त तव्हां सभिनी खे पहिरियों कलाम ॿुधी फ़ख़ुरु महसूसु थियो। त नेक्स्ट कलाम जेको आहे उहो प्रार्थना आहे त असां हिननि मुश्किल वक़्त मां ॿाहिरि निकिरूं ऐं गॾिजी पार पहुचूं। उम्मीद आहे त अवां सभिनी जी इहा प्रार्थना
क़बूल थींदी ऐं असां सभु गॾिजी हिन मुश्किल वक़्त मां पार पहुचंदासीं। तव्हां सभिनी खे वरी सिंधी ॿोली ॾींहं जूं घणियूं घणियूं वाधायूं। उमेद आहे त तव्हां सभु घर में पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे वॾनि सां, सभिनि सां सिंधीअ में ॻाल्हाईंदा ऐं सिंधी गाना ॿुधंदा ऐं असीं सिंधी आर्टिस्ट खे अॻिते वधाईंदा। जय झूलेलाल।